अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नजर वजूता नौशर फिरोज खान एम जफर तगर जहन रिपोर्ट थे नाज़िम साहिती जर्नलिस्ट वेलफेयर ऑर्गेनाइजेशन नेशनल प्रेस क्लब चे कलम धनी तरफा मोरो जे साफियन हाशिम नोल जी गिरफ्तारी ऐं मथस कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ प्रेस क्लब नौशर फिरोज आॾो एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो जंहिंजी अॻवानी यूनस राजपुर एम जफर तगर खादिम हुसैन मरीज़ ज़मीर जुंड सागर यूसुफ मंगी मसरूर चांडियो शाहिद खानज़ादा सोहेल राजपर माजिद तगर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त नौशर फिरोज़ ज़िले जी पुलिस हक़ सच जूं ॻाल्हियूं लिखंदड़ साफ़िन खां बोखलाइजी किरियल हरकतुनि ते लही आई आहे। हाशिम नोल जी गिरफ़्तारीअ ते चुप करे न वेंदासीं। उन मौक़े ते साफ़िन पारां ऐलान कयो वियो त जेकॾहिं हाशिम नोल मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म करे खेसि आज़ादु न कयो वियो त कमदारी ऐं वंगार पुलिस ख़िलाफ़ SSP ऑफिस नौशर फिरोज़ आॾो धरणो हयो वेंदो।